वल्लज़ीन कफ़रू बिआयातिल्लाहि व लिक़ाइही उलाइका ययिसू मिन रहमती व उलाइका लहुम अज़ाबुन अलीम। फमा कान जवाब कौमी इल्ला अन क़ालू इक़्तुलूहु वहरिक़ू फनज्जअहु मिनन नार इन्न फ़ी ज़ालिका लआयातन लिक़ौमिन युमिनून। वक़ाल इन्नमा इत्तख़ज़्तुम मिन दूनिल्लाहि अवसानम मवद्दतन बैनकुम फ़िल हयातिद दुनिया सुम्म यौमल क़ियामति यकफ़ुरु बअ्ज़ुकुम बिबअ्ज़िन व यलअनु बअ्ज़ुकुम बअ्ज़न व मअवाकुमुन नार व मा लकुम मिन नासिरीन। जिन्हें अल्लाह ने आयतन संदन मिलण जो इनकार कयो से मुंहिंजी बाज खां नाउमीद थिया आहिनि उन्हनि लाइ ॾुखु ईंदड़ अज़ाब आहे। पोइ इब्राहिम जी क़ौम जी वर्दी इन छवण खां सिवा ॿई का न हुई त उनखे को या उनखे साड़ियो। पोइ अलाह कंहिं बाहि खां बचायो। बेशक इन अहवाल में मञींदड़ क़ौम लाइ वॾियूं निशानियूं आहिनि। इब्राहिम जो तव्हां दुनिया जी हयातीअ में रुगो पाण में दोस्ती जे करे अलाह खां सवाइ बुतनि खे इख़्तियार कयो आहे। वरी क़यामत जे ॾींहुं हिक ॿिए जो इनकार कंदा अवां हिकिड़ा ॿियनि ते लानत कंदा। अवां जी जाइ दोज़ख आहे। अवां जेको बि मदद अवां जो को बि मददगार न आहे। वमन लहू लूतुन वक़ाल इन्नी मुहाजिरुन इला रब्बी इन्नहु हुवल अज़ीज़ुल हकीम। ववहबना लहू इसहाक़ व याक़ूब वजअलना फ़ी ज़ुर्रिय्यतिही नबुव्वत वल किताब व आतैनाहु अजरहु फ़िद दुनिया व इन्नहु फ़िल आख़िरति लमिन सालिहीन। वलूतन इज़ क़ाल लिक़ौमिही इन्नकुम लतातूनल फ़ाहिशत मा सबक़कुम बिहा मिन अहदिम मिनल आलमीन। अइन्नकुम लतातून रिजाल व तक़तऊन सबील व तातून फ़ी नादिकुमुल मुनकर। फमा कान जवाब कौमी इल्ला अन क़ालू इतना बिअज़ाबिल्लाहि इन कुन्त मिन सादिक़ीन। क़ाल रब्बि इंसुरनी अलल क़ौमिल मुफ़्सिदीन। पोइ इब्राहिम ते लूत ईमान आंदो ऐं इब्राहिम चयो त बेशक आऊं पंहिंजे पालणहार ॾांहुं वतन छॾण वारो आहियां। बेशक हू ॻाल्हि बि हिकमत वारो आहे। उनखे इसहाक़ ऐं याक़ूब बख़्शियो ऐं संदसि औलाद में पैगंबर ऐं किताब मुक़ररु कयोसीं। दुनिया में अजर ॾिनो। बेशक हू आख़िरत में बसालियनि मां आहे। लूत खे पैगंबर करे मोकिलियोसीं जॾहिं पंहिंजी क़ौम खे चयाईं तव्हीं हू बेहयाईअ जो कमु कंदा आहियो छो? जान वारनि मां कंहिं बहु अवां काॻ न कयो। चवाईं मुड़सना नफ़्स जूं ख़्वाहिशूं पूरियूं कंदा आहियो। बाटे थी भईअ माण्हुनि खे तंग कंदा आहियो। पंहिंजे मजलिस में बद कम कंदा आहियो। पोइ क़ौम जी वर्दी इन चवण खां सवाइ का न हुई त ऐ लूत जे कॾहिं सचनि मां आईं त हू अलाह जो अज़ाब असां वटि आण जंहिंजूं तूं असांखे धमकियूं ॾिए थो। पोइ पैगंबर जॾहिं नाफ़रमान क़ौम खां नाउमीद थियो तॾहिं रब जे दरबार में झोली फैलाई त क़ाल रब्बि इंसुरनी अलल क़ौमिल मुफ़्सिदीन। ऐं मुंहिंजा पालणहारा मूंखे फ़सादीअ जी क़ौम ते मदद ॾे। वल्लमा जाअत रसूलुना इब्राहीम बिल बुशरा इब्राहिम बिल बुशरा क़ालू इन्ना मुहलिकू आल हाज़िल क़रियतिन अला कानू ज़ालिमीन। क़ाल इन फ़ीहा लूता क़ालू नहनु अअलमु बिमन फ़ीहा आला नुनज्जियन्नहु व अहलहु इल्ला इम्रअतहु कानत मिनल गाबिरीन।
पुछे माल असांजा कासद इब्राहिम वट खुशखबरी आंदी ते माल चाऊं तदी न ॻोठ वारें की बर्बाद ऐं नास करण वारा आयूं छो तो ते जोराण वारा ज़ालिम थी विया आहिनि। इब्राहिम चयो त बेशक उन में ऐं दाखिलो अलाह जो पैगंबर लूत ऐं चऊं त जेको मिंज साइद खे असीं चङो ॼाणंदल आहियूं कीअं घर जे भातियुन खे ज़रूरु बचाईंदासूं सेवा आज़ाल जे जा बाक़ी रहियल इन मां थींदी। वलमान जात रसूलना लूतन ते बे मज़ाक बे मज़रम वकालू ला तकब वला तज़न इना मुनजू कवाल कलम मृत कानत मिनल गाबेरी। जंहिं महिल असांजा कासद लूत वटि आया तंहिं महिल उन जे अचण सबबा नाराज़ थियो ऐं उन जे अचण जे सबबा दिलि तंग थियो। न चयो त नकी ढिजै नकी गम कर बेशक असीं तोखे तुंहिंजे घर जे भातियुनि खे बचाइण वारा आहियूं सेवा तुंहिंजी ज़ाल जे जा बाक़ी रहियलनि मां थींदी। इना मुनज़िलून अला लिहाज़िल करियते रिज़्क़ मिन अस्समाए बिमा कानू यफ़्सुकून वलक़द तरकना मिन आयतम बय्यिनतन लिक़ौमि यक़ीलून वइला मदयन अख़ाहुम शुऐबन वक़ाल या क़ौमि इब्दुल्लाह वर्जुल यौमल आख़िर वला तासौ फिल अर्ज़ि मुफ़्सिदीन। बेशक असीं इन ॻोठ वारे ते हिकु अज़ाब उन ई सबबा आसमान ॻाल्हाइण वारा आहियूं जी बदकार क़ौम आहे। बेशक उन ॻोठ जी पधरी निशानी समझदड़ क़ौम ला छॾईसूं ऐं मदियन वारनि ॾांहुं असां पैगंबर शोएब खे मोकिलियो पुछाई त ऐं मुंहिंजी क़ौम ऐं अलाह जी इबादत करियो क़यामत जे ॾींहं जी उमेद रखो ऐं फसादियती मुल्क में न फिरो पोइ उनखे कूड़ बाया तंहिं करे की न ज़लज़ले अची वरतो पोइ पंहिंजे घरनि में ऊंधा थी मरी विया। वादन सआदम वसमूदा वक़द तबयन लकुम मिन मसाकिनिहिम वज़य्यन लहुम शैतानु अमालहुम वज़य्यन लहुम शैतानु अमालहुम वसद्दहुम अन सबीले वकानू मुस्तबसिरीन। वकारून फ़िरऔन वहामान वलक़द जाअहुम मूसा बिल बय्यिनाति वस्तकबरू फिल अर्ज़ि वमा कानू साबिक़ीन। फकुलना अख़ज़ना बिज़ंबी फमिनहुम मन अरसलना अलैहि हासिबन वमिनहुम मन अख़ज़तहु सय्यतु वमिनहुम मन कज़फ़ना बिल अर्ज़ वमिनहुम मन अग़रक़ना वमा कान अल्लाहु लियज़लिमहुम वलाकिन कानू अनफ़ुसहुम यज़लिमून। आदे समूद के चटकियोसूं बेशक किन जायनि मां अवां खे पधरो थी चुको आहे। शैतान उन ला आसनन अमल सिंगारिया पोइ सिधी बाट खां जलियाई उहो सम्झ वारा बवा कारून फिरौन आमान खे बसां बर्बाद कयो। बेग मूसा पधरे मौजन तां वठन आयो पोइ मुल्क में वॾाई कयाऊं अॻिते वधी वेंदड़ न हुआ। पोइ सभु कंहिं क़ौम खे ऐं सभु कंहिं टोलीअ खे गुनाह सबबा पकड़ियो पोइ मुंहिंजा किन ते सख़्त आंधी मोकिलई ऐं मुंहिंजा किनी खे कड़के अची वरितो ऐं मुंहिंजा किनी ॻोठ शहर खे असां ज़मीन में हेठि गायो ऐं मुंहिंजा किन खे ॿोड़े तबाह बर्बाद कयो। ऐं कॾहिं थियणू उन जो अलामतनि ज़ुल्म करे पर उन पियो पाण ते ज़ुल्म ते कयो। मसलुल लज़ीन तख़ज़ू मिन दूनिल्लाहि औलिया कमसलिल अनकबूत कमसलिल अनकबूत तग़त बैता
वइन्ना औनल बुयूति लबैतुल अनकबूत लौ कानू यअलमून इन्नल्लाह यअलमु मा यदून मिन दूनी मिन शै वहुवल अज़ीज़ुल हकीम वतिलकल अमसालो नज़रिबुहा लिन्नासि वमा यअक़िलुहा इल्लल आलिमून खलक़ल्लाहु अस्समावाति वल अर्ज़ बिल हक़्क़ इन्न फी ज़ालिका लाआयतन लिल मुमिनीन जनी अला का सिवा ॿिया दोस्त वरता तेनी जो मिसाल कूड़े मिसाल वांगुर जंहिं घर ठाहियो ऐं बेजग सभिनी घर में वधीक हीणू घर ता कूड़े जो घर आहे जेकॾहिं इहा ॻाल्हि ॼाणनि त यकीन कनि बेजग जंहिं शइ खे अलाह खां सिवा पूॼींदा आहीं ऐं जेको हुजे तंहिंखे अलाह ॼाणंदो आहे उतां ॻाल्हि बि हिकमत वारो आहे उही मिसाल ई जेके माण्हू लाइ बयानु कंदा आहियूं उन खे ॼाणंदड़ न का सवाइ कोई न सम्झंदो आहे अलाह आसमान ज़मीन खे चङी रित सां कलकियो आहे बेशक इन कम में मोमिननि लाइ वॾी निशानी आहे उतलो मा ओहिलग मिनल किताबे वके में सलात इन सलात तनानिल फ़हशाइ वल मुनकरे वल ज़िक्रुल्लाह अकबर वला यअलमु मा तस्नऊन वला तुजादिलू अलल किताबि ला बिल्लज़ी याज़नु इलल्लज़ीना ज़लमू मिनहुम वक़ूलू आमन्ना बिल्लज़ी उनज़िला इलैना व उनज़िला इलैकुम इलाहुना व इलाहुकुम वाहिदुन व नहनु लहू मुस्लिमून ऐं पैगंबर किताब मां जेकी तोड़ा वई कयो वियो सो पढ़ निमाज़ पढ़ बेशक निमाज़ बेहयाई ऐं मदह कम करण खां जलींदी आहे बेशक अल्लाह जो यादि करणु सभ खां वॾो आहे जेकी कंदा आहियो तो अल्लाह ॼाणंदो आहे किताब वारनि मां जिनी बेनज़ाबी कई तिनी खां सिवा ॿियनि सां ॾाढी चङी तरीक़े खां सवाइ तकरार न करियो ऐं चयो त जेकी असां ॾांहुं नाज़िल कयो वियो आहे जेकी अवां ॾांहुं नाज़िल कयो वियो तंहिं ते असां ईमान आंदो आहे असांजो महबूद ऐं अवां जो महबूद कयासीं पर मां बरदार आहियूं वकज़ालिका अनज़लना इलैकल किताब फल्लज़ीना आतैनाहुमुल किताब युमिनून बिही व मिन हाउलाइ मन युमिनु बिही वमा यजहदु बिआयातिना इल्लल काफ़िरून वमा कुन्त ततलू मिन क़ब्ली मिन किताबिन वला तकुतु बियमीनिक इज़ लर्ताबल मुब्तिलून बल आयातुम बय्यिनातुन बिसुदूरिल्लज़ीना ऊतुल इल्म वमा यजहदु बिआयातिना इल्लल ज़ालिमून वक़ालू लौला उनज़िला अलैहि आयातुम मिन रब्बिही क़ुल इन्नमल आयातु इंदल्लाह व इन्नमा अना नज़ीरुम मुबीन जहिड़ी तरह अॻियां किताब नाज़िल कयोसीं अहिड़ी तरह तोरा किताब नाज़िल कयो पोइ जिनी किताब ॾिनूं तो हुन क़ुर खे मञींदा आहिनि ऐं उन्हनि अरबनि मां को अहिड़ो आहे जो हुन ते ईमान आणींदो आहे काफ़रनि खां सवा ॿियो को असांजे आयतनि जो इनकार न कंदो उन ई क़ुर जे लाइण खां को किताब न की तूं पढ़ंदो ऐं न की पंहिंजी सॼे हथ सां लिखंदो ऐं जेकॾहिं पढ़िया त उन ई महिल उहे कूड़ा ज़रूरु शक में पवनि भले को क़ुर पधरियूं आयतूं आहिनि उन जे सीने में महफ़ूज़ जंहिंखे इल्मु ॾिनो वियो ज़ालिम खां सिवा ॿियो को असांजे आयतनि जो इनकार न कंदो आहे ऐं चवनि था त पालणार खां मदद मौजूदा छो नाज़िल कया विया चओ त मौजूदा त रुगो मुंहिंजी अलाह वटां आहिनि आओ त रुगो पगदरो पैगाम पुॼाइण ॾेजारी ईंदड़ आया